ऐं पेर कोन सरिया अथसि। अचे करे हिननि जा टुकर टुकर करे कुतनि खे न खारायमि। तोखे ये गंदी हरकत कंदे शर्म ना आयो? गाटो हेठि करे ॻाल्हाए। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। कारू आहे तू, काराइन तुझा करतूत। तोड़े कूड़ छो ॻाल्हायो? ज़मीनूं तव्हांखे ॾियणियूं पवंदियूं, पोइ छो न तव्हांजे लाशनि तां गुज़रणो पवे। शैतान मुझो पीखो लोॾियो, पीखो ऐं निमरूद रख कयो, रख। चाचा